बिल्कुल मां हिन वक्त मौजूद आहियां TO ऑफिस सेवण में, जिथे IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जा छा वीचार आहिनि, उन्हनि जा छा मुतालबा आहिनि जो अॼु TO ऑफिस सेवण में हू एहतजाज मुज़ाहिर बणियल आहे। सर असांजो इहो मुतालबो आहे त जेके PST जा सीटूं जेके हुया माना 300 जे क़रीब हुया, उन्हनि मां अॻु में माना 40 छोकरनि खे ॾिना आहिनि। बक़ाया सीटूं जेके आहिनि उहे बि ज़ाहिर नथा कनि हींअर। इन जे करे असांजो एहतजाज माना जीअं माना जिन जा बि माना टॉप टू बॉटम हले न, तो सीटूं असांखे लिकाइनि था। इन जे करे ख़दशो थी पियो आहे असांखे। असां इन जे करे एहतजाज करणु आया आहियूं हिते। सर मां यूसी टल्टी जो आहियां। गवर्नमेंट सिधे इहो असांजो मुतालिबो आहे त माना मेरिट करे हक़ वारनि खे हक़ मिले, नाइंसाफ़ी कंहिं सां बि न थिए। तो इन जे करे असां एहतजाज पिया था कयूं। ऐं ॿियनि ज़िलनि में इलाही आर्डर हली विया आहिनि, हिते माना अञा ताईं माठ कयो वेठा आहिनि। अॼु ऑफर लेटर ॾियनि पिया जेके 40+ जा उम्मीदवार हुआ उन्हनि खे। उन में कुझु असां शनाख्ती कार्ड चेक कया आहिनि जेके ॿाहिरिनि ज़िलनि जा आहिनि। हिकिड़ो छोकिरो बदीन जो आहे, हिकिड़ो हैदराबाद जो आहे, जेका असां नाइंसाफ़ी आहे सरासर। उन खां अलावा सीटूं लिकायूं थियूं वञनि। मिक्स सीटुनि ते बि टोटल फीमेल खे एडजस्ट कयो पियो वञे, मेल खे नज़रअंदाज़ कयो वञे। असां इंसाफ़ कयो वञे, असांजो ना हक़ असांजो हक़ खाईंदा, असांजो हक़ असांखे ॾिनो वञे। अच्छा, तव्हांजी इहे मार्क्स जेके रिज़ल्ट जी जेका मार्क्स आहिनि उहे छा आहिनि? मुंहिंजो साईं 44 मार्कूं आहिनि। अच्छा, तॾहिं बि तव्हांखे अञा न, असां त वेटिंग में वञूं था, पर असांजा ॿिया दोस्त आहिनि जेके वीचारा रहिजी था वञनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मथियां जेकॾहिं नाइंसाफ़ी न थींदी त असां बि त अची वेंदासीं न। असां मुतालबो इहो कंदासीं वज़ीर आला सिंध खां ऐं असांजे MNA सरदार सिकंदर पुट खां, साईं आसिफ़ शाह खां ऐं PP क़यादत खां, सिंध हुकूमत खां, सेक्रेटरी साहिब खां, डायरेक्टर साहिब खां, DO साहिब खां, त महिरबानी करे असांजो हक़ असांखे ॾिनो वञे। असां नाइंसाफ़ी न कई वञे। सीटूं ज़ाहिर कयूं वञनि, मिक्स सीटुनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं ॿाहिरिनि ज़िलनि जा जेके आहिनि उम्मीदवार उन्हनि खे रिजेक्ट कयो वञे। अॼु बिल्कुलु तव्हां हिते मौजूदु IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु हो त असां डिस्ट्रिक्ट जामशोरे जे उम्मीदवारनि सां नाइंसाफ़ी आहे। ॿाहिरियुनि डिस्ट्रिक्ट जे उम्मीदवारनि खे हितां जे जेको डिस्ट्रिक्ट जामशोरे जे उम्मीदवारनि जा ऑफर आर्डर ॾिना था वञे, जेका ज़रासर नाइंसाफ़ी आहे। असांखे ख़दशो आहे त असांजी मेरिट जी लताड़ कई पई वञे। असां वज़ीर आला सिंध, मिनिस्टर एजुकेशन ऐं सेक्रेटरी एजुकेशन खां मुतालबो कयूं था त इन मामले जी इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अली खान लाखो, सोच TV, सेवण शरीफ़।